करे आज बात लगे चप्पल खणी तूं छो हिते हर भरोसा महिरबानी करे तो चप्पल सुबुह के सिज में खणी न खणी ईंदे त पोइ ॾाढो बेस थो थींदे इज़त पोइ न थींदे पंहिंजो सुबुह के सिज में वञा थो रुस्तम खे हलाइण खे घर वठी वञ हा मां वठी वियो हिननि खे वठी हलाए रहियो रुस्तम खे घर हा बि हर ॻोठ वारनि खे बाबा चवण खां पोइ जो त महिरबानी करे हिन खे सुबुह के सिज में घर खां ॿाहिरि बेघर कयोसि या न त पोइ तव्हां ॻोठ वारनि सां मुंहिंजो को फ़ैसिलो
फिल्म जी कहानी 25 सालन खां पोइ। बाबा साईं जे वञण खां पोइ ज़िम्मेदारियूं मूं ते अचियूं आहिनि। हाणे मां इहो सोचियो आहे त तमामु पंहिंजी तूं पढ़ाई मुकमल कर, बाक़ी हवार मूंसां ठीकु आहे ऐं ॿनी ॿार जे संभालण लाइ हालात मूंसां गॾु आहे। ठीकु आहे, हा जीअं चओ तव्हां बाबा साईं हुको त तव्हां या वॾा जीअं चवंदो छोकिरा आजा मां आजा सत वॾा बनी खाली कयो असां तव्हां वॾे खे सम्झायो पियो या बनी तव्हां महिरबानी करे खाली कयो। बनी असां पंहिंजी कीअं छॾींदा हुआसीं, छॾींदा हुआसीं पंहिंजी जे न छॾींदे त पोइ पंहिंजी हयाती थो ठीकु आहे। हिकु सवाल जेको थियो जीअं अॻे बनीअ ते ॾिठोसीं न पोइ हथ ते सहन न हूंदो। ठीकु आहे, ॾिसी रहंदा हिन ॻाल्हि तूं पंहिंजी तयारी वठ न सामान वामान पैक कर। इहे राजा साहिब सां मां न ठीकु आहे, अदा चए थो वॾो आहे तूं पंहिंजो पढ़ाईअ में ध्यानु ॾे। असां आहियूं भई पाण ॾिसंदासीं राजा साहिब दादा अचो हाणे सामान वामान पैक कयो फोन कर ठीक है।
कल भी तोखे चयो ज़मीन ख़ाली करे तव्हां हेॾा ठाऊं कयो तोखे जेको करणो आहे सो कर, बाक़ी बनी न मां अॼु छॾींदुसि न सुभाणे छॾींदुसि। हले ॾे तूं वरी अदा वॾे सां मोह थो वई अदा वॾे खे चओ